काइनात जे अंदर हर माण्हू कामयाब थियण चाहे थो। हर माण्हू जो मक़सद ऐं मंज़िल कामयाबी आहे। कामयाबी छा आहे? अॼु जे जदीद दौर में लखें किताब इदारा कामयाबी ते कमु करे रहिया आहिनि ऐं हर कंहिंजी कोशिश आहे त मां कामयाबु थियां। जीअं त लफ़्ज़ कामयाबी मां मुराद आहे उहो कमु ऐं मक़सदु हासिलु करणु जंहिंजे लाइ इंसान जुस्तजू ऐं जिदोजहद करे थो। उन मां ज़ाहिर थिए थो त हर माण्हू जी कामयाबी उन जे सोच ऐं ॾाह मुताबिक़ आहे। को कामयाबु रांदीगर थियणु चाहे थो, को कामयाबु डॉक्टर, त को कामयाबु वकील, त वरी को कामयाबु सियासतदान। हाणे ॾिसो त कीअं न कामयाबी केतिरनि ई अलॻि अलॻि माना ऐं मफ़हूम में विरहाइजी वई। हाणे हिकिड़ी कामयाबी हिकिड़े फ़र्द लाइ आहे, साॻी तरह सां दुनिया अंदरि किरोड़े इंसान आहिनि ऐं हर कंहिंजो कमु ऐं गोल अलॻि आहे। त हाणे किरोड़े वस्फ़ूं डेफिनेशन्स कामयाबी जूं थियनि थियूं। साॻी तरह सां के कामयाबियूं इदारे, तनज़ीम ऐं मुल्कनि जूं हूंदियूं आहिनि, पर असांजी ॻाल्हि ॿोल जो हिकु वाहिद फ़र्द औरत या मर्द जे हवाले सां आहे। ज़िंदगी में जेको कमु कजे थो ऐं कम जे लाइ जेका जिदोजहद कजे थी, उनमें जेको मज़ो, सुकून ऐं ख़ुशी अचे थी, पाण उनखे ई कामयाबी चऊं था। ज़िंदगी कहिड़नि बि मरहलनि मां गुज़री रही हुजे, हालतूं कहिड़ियूं बि हुजनि, हालतूं ख़राबु हुजनि या हालतूं बहितर हुजनि, अहिड़ी सूरत में बि जिदोजहद जारी रखणु ऐं हौसले जो क़ाइमु रहण ई कामयाबी आहे। हर उमिरि जी पंहिंजी कामयाबी आहे। असां जॾहिं ॿार हुयासीं त असांजी कामयाबी को रांदीको, को कपिड़नि जो वॻो या साइकिल जो सिखणु कामयाबी हुई। शागिर्द लाइ इम्तिहान में पास थियणु कामयाबी आहे। चवण जो मक़सदु त उमिरि जे लिहाज़ सां असांजी कामयाबी अलॻि अलॻि हूंदी आहे, पर कमाल जूं कामयाबियूं उहे आहिनि। अहिड़ो कुझु कजे जेको कुझु अञा ताईं न थियो हुजे। मिसाल, जॾहिं सिर्फ़ु टेलीफोन हुई त मोबाइल जो ईजाद थियणु हिकिड़ी अहिड़ी कामयाबी हुई जंहिं पूरी दुनिया खे फ़ाइदो ॾिनो ऐं ज़बरदस्त कामयाबी हुई। अहिड़ियूं कामयाबियूं सोचो जंहिंसां माण्हुनि जी ज़िंदगी में आसानी पैदा थिए ऐं माण्हुनि खे फ़ाइदो थिए। उन लाइ असांखे ज़िंदगी जा मक़सद ऐं पंहिंजी कामयाबी अहिड़ी हुजे जंहिंसां आलम इंसानियत असां ते नाज़ करे, जंहिंसां दुनिया असांखे सुञाणणु लॻे। जॾहिं नोबल प्राइज़ असांखे मिलणु शुरू थियनि ऐं दुनिया जहान जूं ख़ुशियूं मिलनि, तव्हांजा ख़्याल ऐं तव्हांजी कामयाबी तइ कनि था। वॾा ख़्वाब ॾिसो ऐं जिदोजहद कंदा रहो। महिनत कामयाबी जी कुंजी आहे।